फरीदाबाद रिपोर्टर अली हसन चांडियो काशे जे ॻोठ मियो ख़ान रिंद गुड़तल जो रहवासी रिंद बिरादरी जे चङे मुड़स रेस बहारू ख़ान रिंद जे फर्ज़ंद मीर मुर्ज़ा रिंद खे 2 महीना अॻु घर जे अॻियां चांडिया बिरादरीअ जे माण्हुनि क़त्ल कयो हो। खूनी तकरार जे निबेरे लाइ वारियमा इलाइक़े जे चङनि मुड़सनि रेस सरताज अहमद चोलियाणी रेस हुबदार चोलियाणी सराई नबी बख्श लाशारी वडेरो अब्दुल कादिर वडेरो मलिक चोलियाणी ख़ान मोहम्मद चांडियो रुस्तम खोसो तमनदार अली दोस्त गायचो ऐं ॿिया क़ुरान पाक खणी रिंद बिरादरीअ जे तॾे ते मिंथ मेड़ काफ़िलो पहुतो जिन ज़बरदस्त मोड़ ॾिनी जॾहिं रिंद बिरादरीअ जे चङे मुड़स रेस रांझन ख़ान रिंद रेस सावण ख़ान रिंद रेस बहारो ख़ान रिंद डॉक्टर अली जान रिंद रेस मोहरम रिंद सेठ अता मोहम्मद रिंद मुल्ला बशीर अहमद रिंद अज़ीज़ अहमद रिंद अली ख़ान रिंद सदाम हुसैन रिंद सेठ सूमर ख़ान रिंद ऐं ॿियनि मेड़ खे मान ॾिनो। रिंद बिरादरी जे चङे मुड़स रेस रांझन ख़ान रिंद चयो त असांजे नौजवाननि खे बेगुनाह केस में जेकी नाला ॾिना आहिनि इहे नाला क़त्ल केस मां ख़ारिज कराए अचनि पोइ असां फ़ैसिले लाइ असां राज़ी आहियूं। हिन चयो त फ़ैसिलो असां नवाब सरदार ख़ान चांडियो खां कराईंदासीं। मिंथ मेड़ काफ़िले जे सरबराह सरताज अहमद चोलियाणी चयो त रिंद बिरादरी मेड़ खे तमामु सुठी मोट ॾिनी आहे। असां राॼोनी तकरार ख़तमु करण लाइ किरदारु अदा कयूं पिया। खूनी तकरार सिंध में अमन तबाह कनि पिया।